तारीख़दाननि ऐं क़दीम आसारनि जे माहिरनि सिंध जे तारीख़ी माॻ ब्रह्मणाबाद जा आसार मिसार ॾियण ऐं उन मथां कब्ज़ा थियण ते ॻणती ज़ाहिर कंदे घुर कई आहे त तारीख़ी माॻ खे बचाइण लाइ अमली क़दम खयां वञनि। कराची जे नेशनल म्यूज़ियम में समाजी तंज़ीम तरफ़ां ब्रह्मणाबाद बाबति कोठायल सेमिनार में तारीख़दाननि ऐं आर्कियोलॉजी जे माहिरनि डॉक्टर दुर मोहम्मद पठान, प्रोफेसर मुमताज़ भुट्टो, अल्ताफ़ हसीम, प्रोफेसर हनीफ़ लिगारी, मोहम्मद खान बुड़ो, हलीम शिरर, आचर ख़ासखेली ऐं ॿियनि ख़िताब कयो। मुक़ररनि जो चवणु हो त हाणे ब्रह्मणाबाद, मंसूरा ऐं दलूर जे दड़नि वारे नाले जे बहस मां निकिरी उन तारीख़ी माॻ जी हिफ़ाज़त लाइ अमली कोशिशूं करण ऐं क़दम खणण जी ज़रूरत आहे। हुननि चयो त ब्रह्मणाबाद जेको राजा ॾाहिर जे दौर में सिंध जे गादीअ जो हंधु ऐं अरबन पिणु उन ई शहर जो नालो तब्दील करे मंसूरा रखी उनखे तख़्तगाह बणायो, पर हाणे माण्हुनि उन तारीख़ी माॻ जी ज़मीन ते कब्ज़ा कया आहिनि। मुक़ररनि जो चवणु हो त माण्हू तारीख़ी माॻ जूं सिरूं बि चोरी करे विया आहिनि ऐं ज़मीन ते कब्ज़ा थियण करे एराज़ी बि घटिजी वई आहे। क़दीम आसारनि ऐं तारीख़ जे ॼाणुनि सिंध टीवी न्यूज़ सां वीचार हिन रीति वंडिया। ॻाल्हियूं त उहे साॻियूं आहिनि त गवर्नमेंट हीअं करे, हीअं करणु खपे, हा हीअं ज़ुल्म थियो, हीअं तबाही थी। इहा तबाही की हाणे जी त न आहे न, इहा त ज़माने जी आहे। सरकार वटि पैसो आहे, सरकार वटि सभु कुझु आहे, असां वटि ताक़त त आहे न, माण्हू वटि ताक़त त आहे न। पंहिंजो उन जे ज़ोर ते या हीअ जेकॾहिं एकेडमिक्स ठहनि थियूं या हीअ अरेंजमेंट करे था सघनि सेमिनार्स जो, ते गवर्नमेंट खे मजबूर करे था सघनि त हुते छा थियणु खपे, कहिड़ियूं खोटाइयूं थियणु खपनि ऐं कहिड़े नमूने इन्हनि असां पंहिंजे आसारनि खे बचाए सघूं। सुवाल आहे त सिंध जेका आहे सा अज़ीम तहज़ीब जी मालिक आहे, मुअन जी दड़ो जी मालिक आहे, सम्झो, जेका दुनिया जी मञियल हिकिड़ी अज़ीम तहज़ीब आहे। जॾहिं असां उन जा मालिक आहियूं त उन खां पोइ जेके ॿिया असांखे आसार बि नज़र आया, कोट ॾिजी आहे, अमरिया, उन खां सवाइ हीअ ब्रह्मणाबाद या मंसूरा। ब्रह्मणाबाद हाणे हूअं त सतई तौर ते इहो चयो थो वञे त हीअ ब्राह्मण दौर में मंदरु हो, मंदर खां जॾहिं मुस्लमान आया त ब्राह्मण आबाद जो नालो ख़तमु करे मंसूरा रखियो ऐं उन खां पोइ बि कहिड़े नमूने तबाह थियो आहे। हिते दरिया जा रुख मटिया आहिनि, सभु कुझु थियो आहे, उहो पंहिंजी जॻह ते। पर सुवालु आहे त इन आसारनि खे बचाइजे कीअं। असां पहिरें त हिकिड़ी वॾी हिकिड़ी चेंज अॼोके सेमिनार में असांखे नज़र ईंदी त हे दरबार या सरकारी सेमिनार न आहे। सिंध जो माण्हू हाणे सुजाग थियो आहे, उहो जागणु शुरू कयो अथई ऐं महसूसु करे थो त उहो पाण खे नथो बचाए सघे, पंहिंजे तशख़ुस खे, पंहिंजे तहज़ीब खे ऐं पंहिंजे वजूद खे, जेकॾहिं पंहिंजे शानदार माज़ीअ ते उहो कमु न कंदो। त अॼु जिन दोस्तनि सेमिनार सॾायो आहे, पहिरियों त उन्हनि खे मुबारक। ॿी ॻाल्हि हीअ आहे असांजी त असांजे आसार क़दीम सां हिन वक़्त ताईं जेके ज़्यादतियूं थियूं आहिनि, उहे ज़्यादतियूं जेतिरियूं चइजनि ओतिरियूं घटि आहिनि। विढ़ंदा था रहनि तदा इहो मुंहं जो दड़ो आहे, मुंहं जो दड़ो आहे या मुंहं जो दड़ो आहे। हिते मंसूर आहे या ब्रह्मणाबाद आहे या दलूरा जो दड़ो आहे। इहे इन्हनि मज़ा मां अंदाज़ो लॻायो त खोड़ सवाल आहिनि फ़क़ति नालनि ते, उन्हनि जे दड़नि जे वजूदनि ते कोन्हनि अञा, उहो अञा दफ़न लॻा पिया आहिनि। जेकॾहिं दफ़न लॻा पिया आहिनि त उन सां तबाही बर्बादी इहा ई आहे त को बि शहर रुॻो दड़े ते मौजूदु न हूंदो आहे। वॾा शहर हूंदा त उन्हनि जी एराज़ूं वॾियूं हूंदियूं, पर उहे वञनि था सुकुड़बा, उते ज़मीनूं माण्हू वठनि था पिया, उते ज़मीनूं थियूं थियनि, उते साईं जेका का खोटाई, को का भिति थी नज़र अचे त उनजो शुरू खणी था वञनि। जेकॾहिं धरतीअ ते कुझु का शइ नज़र अचनि थी त उहो सामान खणी था वञनि। त ईअं मूंखे लॻे थो त हीअ अजीब असांजो माहौल थी वियो आहे त असां दड़नि जे पोतां, पंहिंजी तारीख़ जे पोतां, पंहिंजे तहज़ीब जे पोतां लाहे पाए पहुता पिया आहियूं। हाणे जेकॾहिं गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध जे अच में आहे त हू माण्हुनि खे ट्रेंड करे हुते हिकु त हू चौकीदार रखे, हुते हिकु ॿी त हुते बाउंड्री ॾिए, टी जेको आहे हुते जेको आहे हिकु नंढिड़ो जेको आहे हर शहर मकान का शइ लभी आहे न, त उहो जेको आहे हिकिड़े कमरे ते ॿिनि कमरनि ते जेको आहे हिकिड़ो जेको आहे लाइट नंढो म्यूज़ियम जे हिसाब सां जेको आहे हुते हू थिए। ऐं ॿियो हुते जेके माण्हू अचनि त हुननि जे लाइ घटि में घटि 4 बिस्तरनि जा 6 बिस्तरनि जा जेको आहे उहो रेस्ट हाउस जेको माण्हू अचे त राति हुते स्टे करे, तॾहिं मुहक़िक़ ईंदा त इहे तंहिं महिल ई बचंदा जॾहिं जेको आहे तारीख़ सां लाॻापा रखण
अदड़ यूनिवर्सिटी सां लाॻापा रखंदड़ उस्ताद जॾहिं असांजा शागिर्द ऐं जेको आहे कल्चरल एक्टिविस्ट आर्कियोलॉजी जा माहिर इहे जेको आहे सभई जेको आहे उन्हनि खे अचण वञण जो रस्तो थिए त हाणे जेको आहे सिंध जा जेके बि माॻ आहिनि उते अचण वञण जो रस्तो ई कोन्हे मतिलबु असां उते पहुची वञूं त राति थिए त हाणे मोटी उते रहूं कीअं ऐं मोटी जे अचूं त कीअं अचूं त हाणे जंहिं वटि गाॾी आहे या कंहिं सां गाॾी करे त उते पहुचे थो न त नथो पहुची सघे त हाणे इन जे करे जेको आहे असांजे माॻ जो जेको आहे न हू रुगो माॻ था रहनि उन खे बचाइण जो अमल जेको आहे हू कमज़ोर थियो ब्राह्मणाबाद ऐं मंसूरा ते हीउ जेको सेमिनार थियो तारीख़ी क़िस्म जो सेमिनार आहे छाकाणि त ब्राह्मणाबाद जे एक्सकवेशन जो खोटाई जो कमु जेको आहे उहो गुज़िरियल 40 सालनि खां हाणे बंदि आहे। हीअ अहम हिकिड़ी साइट आहे जेका मुस्लमाननि जो पहिरियों गादी जो हंधु हुयो। इन खां अॻु में राजा ॾहर ऐं उन्हनि जे चच घराणे जो जेको आहे इन सां तालुक़ु हो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो आबाद हिकिड़ो शहर हो ऐं हिते तहज़ीब ऐं तमदुन जा कई आसार आहिनि हिकिड़ा तारीख़ जा ॿ अहम बाब जेके आहिनि उहे दफ़न आहिनि त असांजी ज़रूरत इहा आहे त माण्हू हिन क़िस्म जे आसारनि खे जेको आहे उहो पाईंदा था वञनि माण्हू उन्हनि खे जेको आहे सो हितां सिरूं पटे ऐं पंहिंजे जाइनि जॻहियुनि में इस्तेमालु था कनि ऐं माण्हू नज़रूं रखी वेठा आहिनि त हाणे हिनखे कहिड़े तरीक़े सां इनक्रोच करे ऐं पंहिंजे ज़राई ज़मीनुनि में शामिलु करे वठिजे। इहे असांजा तारीख़ी विरसा आहिनि क़ौमूं पंहिंजे तारीख़ी विरसनि जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि ऐं छाकाणि त असां इन्हनि जे आसार ते माज़ी जे आधार ते असां पंहिंजे हाल जी तारीख़ जोड़ींदा आहियूं त असांजा आबा ॾाॾा जेके आहे उन्हनि जो कहिड़ो लिविंग स्टाइल हो ऐं असांजी सकाफ़त ऐं तहज़ीब तमदन कहिड़ो हो तंहिंजे करे तमामु घणी अहमियत आहे त असां पंहिंजे क़दीम आसारनि खे बचायूं संभालियूं ऐं उनखे ईंदड़ नस्लुनि ताईं उन्हनि जी ॼाण पहुचायूं। हम कराची के लोग यहाँ से उठकर उस तलबा और तलबात को लेकर हमने वहाँ पर जाके ब्राह्मणाबाद को जिस तरह विज़िट किया मुशाहदाती और मुतालाती दौरा हमने उसको यहाँ पे तमाम तबकात में उसको बहुत सराहा जा रहा है और इससे मुझे लगता है कि वाकई में एक अच्छा मुस्बत इक़दाम सामने आएगा जब स्टूडेंट इस पर आर्कियोलॉजी के स्टूडेंट्स पे रिसर्च करेंगे क्योंकि अब वो इतना मध्यम हो चुका है कि उसको बचाया नहीं जा सकता। अब उस पर आर्कियोलॉजी का वर्क हो सकता है और उसके लिए हमने राहें अल्हम्दुलिल्लाह खोल दी हैं। कराची यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स हमारे साथ हैं इस पर इंशाल्लाह इन फ्यूचर हम उम्मीद करते हैं कि लोग इस पर रिसर्च करेंगे और पढ़ते रहेंगे और इसका सेहरा आखिर में मेहरान कल्चर एंड वेलफेयर सोसाइटी को ही जाएगा। हिकिड़ो हिस्ट्री जे हवाले सां बि उते जे कब्ज़ागिरी जेका आहे असांजी जेका घणी जेका सोच आहे या घणो जेको असांजो आहे कमु उहो इन साइड ते त उते जे कब्ज़ा आहिनि उहे हटाया वञनि या मुसलसल जेके कब्ज़ा थींदा था पिया वञनि बाक़ी जेको उते जो क़िलो बाक़ी वञी बचियो आहे त उन किले ते बि जेका असां कब्ज़ा माफ़िया आहे उहा हाणे उनखे कवर करे वई आहे। सो असां सोचूं पिया त उन सभु शयुनि खे जेके गवर्नमेंट सां गॾिजी या जेके बि इदारा आहिनि या जेके पर्सनल जेके शयूं जेके कनि था माण्हू कलेक्ट त उहे सभु शयूं उनखे गॾे करे असां चाहियूं पिया त हीअ साइट उनखे बचाइजे उनजी ज़मीन खे बचाइजे ऐं इहा जेका साइट आहे उनखे बचाइजे। ऐं उन्हनि समूरनि लाॻापियल इदारनि खे अपील कंदुसि त महिरबानी करे हिननि माॻनि जी वासी कयो छो जो हीअ असांजी शनाख़्त आहिनि असांजी सुञाणप आहिनि ऐं अॼोकी हीअ सेमिनार हिकिड़ी तमामु सुठी कोशिशि आहे जंहिंजे ज़रिए असां पंहिंजे माॻनि जी वालकी कयूं था ऐं उन्हनि जे बारे में पंहिंजे माण्हुनि खे हिकिड़ी ॼाण ॾियूं था त बाबा इहो ब्राह्मणाबाद मंसूरा जेको आहे उनजी कहिड़ी अहमियत आहे ऐं हिकिड़ी अहम शइ इहा आहे त आमतौर ते माण्हू ॼण विरहायल हुआ त हीअ मंसूरा आहे या ब्राह्मणाबाद आहे या को ॿियो शहर आहे त हिकिड़ी शइ ॾाढी ज़बरदस्त थी त ब्राह्मणाबाद जेको तारीख़ी शहर सॾियो थो वञे मंसूरा ख़ुदि उनखे अर्बन तबाह करे उनजे मथां ॿियो शहर आबाद कयो ॿियो अलॻि शहर न आहे पर उनखां बि आगाटी हिन जी तारीख़ मिले थी जेके लॻभॻि मोहनजोदड़ो खां पोइ जी जेकी तहज़ीब जी शुरूआत आहे उहा असांखे हिते नज़र अचे थी। असांजा जेके स्कॉलर्स आहिनि उन्हनि जेके शयूं ॾिनियूं आहिनि तमामु ज़बरदस्त। उत्तर सिंध में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो वजूदु इन बेस ते मोहनजोदड़ो जी बेस ते पियो आहे। हाणे हिकिड़े माहिरनि रिपोर्ट ॾिनी त जेकॾहिं इहे माण्हू हितां जा लोकल माण्हू जेके आहिनि उहे पढ़ी ऐं आला तालीम आफ्ता हासिलु करे तालीम हासिलु करे ऐं उहे अची अहिड़नि पंहिंजनि वागनि वकाननि जो जेकॾहिं उहो पोइवारी कंदा उन्हनि खे बचाइण जी कोशिशि कंदा त शायदि को बची सघिजे थो। ऐं ॿियो असां वटि तरीक़ेकार इहो आहे त जेके बि साइट्स जूं खोटायूं थियनि थियूं पियूं उहे दीवारूं उहे ट्रेंचिस उहे इंफॉर्मेशन जेका अंदरां निकिरे थी उहे जॾहिं मार्केटिंग में अचे थी न त अलाए छो माण्हुनि खे जेलसी थी पवंदी आहे पोइ उनजी जलगार थी पवंदी आहे घुमण जे बहाने सां पोइ उन्हनि शहरनि खे उन्हनि दड़नि खे बिड़नि खे उन्हनि जी तबाही तरफ़ खणी वेंदा आहिनि उन्हनि खे या उहे माण्हू जिन खे तालीम घटि आहे ॼाण कान्हे सम्झ कान्हे उहे माण्हू उन्हनि दड़नि ते दीवारनि ते चढ़ी करे भञ ड्राह कंदा। ॿियो वरी इहो मसइलो आहे त असांजे इलाइक़े में जेके असांजा रहवासी आहिनि उहे बि ॾाढा लेज़ी ऐं हेल्पलेस आहिनि उन्हनि में बि एतिरो शौर कोन्हे को जिते असांजे पंहिंजे इलाइक़े जा माॻ बगान नथा बचाए सघूं। प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र आचर ख़ासकेली सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सेमिनार कराइण जो मक़सदु
हिन रीति ॿुधायो। इन वक़्तु असां ज़रूरत महसूस कई त सिंधी हिकिड़ी शाहूकार तहज़ीब जेका आहे ऐं पंहिंजो ब्राह्मणाबाद आहे, मंसूर आहे, तल्लोर आहे, बांभड़ा, इन नालनि सां सॾियो वञे थो ऐं जेका तमामु तबाही जे किनारे ते अची वई आहे। उहा जेको 12 किलोमीटर ते शहर हो जेको राजा ॾाहर मोहम्मद बिन कासिम दल्लूर आहे बादशाह जी निस्बत सॼो वेंदो हो, अॼु उहो सफ़ा उन जा आसार जेके 12 किलोमीटर मां सिर्फ़ु वञी 1-1.5 किलोमीटर ते बचा आहिनि। त उन खां पोइ असांखे इहा ज़रूरत महसूस कई त जेकॾहिं असां पाण इहा पंहिंजो तहज़ीब न बचाएसीं त असां उन जा वॾा ज़िम्मेदार हूंदासीं। पोइ असां प्रोग्राम त उते करण बि चाहियो, उते डिप्टी कमिश्नर जेका हिकिड़ी हथरादू ऐं जुड़तू जेका हेरिटेज कमेटी ठाही आहे उन यार्ड में जेको फंड खाए पियो ऐं हू ॾिसे थो त असां जेको सो हीअ उन्हनि सां गॾिजी करे मूं उनजो जवाबु ॾिनो मूजिबि असां सिधो प्रोग्राम कंदासीं पंहिंजी तहज़ीब बचाइण जो, असांखे को बि धंधो कोन्हे करिणो। उन खां पोइ प्रोग्राम हुन मूंखे उते करणु न ॾिनो ऐं पोइ वरी दोस्तनि सां सलाह करे वरी हिते असां कराची में प्रोग्राम रखियो ऐं विज़िट कराई। हिते जेके स्कॉलर्स आहिनि, सहाफ़ी आहिनि, राइटर आहिनि, लेखक जेके आहिनि या ॿिया जेके आर्कियोलॉजिस्ट आहिनि, सभिनी खे उते साइट ते वठी वियुसि ऐं केतिरे अहिड़ा माण्हू अॼु न रोई ॾिनो उहे आसार ॾिसी, उहा तहज़ीब ॾिसी, एॾी वॾी पुराणी तहज़ीब जिते हिते मुस्लमानी हवाले सां बाबुल इस्लाम जो जेको दर्जो चवनि था सो मोहम्मद बिन कासिम उहो बि तंहिं खां शुरू थो थिए। सो उन जे करे असां ज़रूरत महसूस कई त असां पंहिंजा तारीख़ी आसार बचायूं। पोइ असां हिते अॼु प्रोग्राम रखियो ऐं प्रोग्राम में जेके माना आया आहिनि वॾा आर्कियोलॉजिस्ट तारीख़दान, ठीकु आहे, हिन में असांजी सरकार न आई आहे, उहा त हर कंहिंजे माण्हूअ जे साम्हूं त सरकार छा हूंदी आहे ऐं उहा छो न ईंदी आहे। सो बहरहाल असांजो जेको मक़सदु हो असांजी पंहिंजी तारीख़ बचाइणी, तहज़ीब बचाइणी, आसार बचाइणा। ब्राह्मणाबाद मुतलिक़ जेतोणीकि माहिरनि खे ॻणती नज़र अचे थी, पर ॾिठो वञे त क़दीम आसारनि वारे खाते खे हिननि मसइलनि जी ॼाण ई न आहे। जॾहिं त मुहज़िब मुआशिरा पंहिंजे क़दीम विरसे जे बचाव लाइ न रुॻो कमु कंदे नज़र अचनि था, पर गॾोगॾु उन्हनि माॻनि, मकाननि, कोटनि ऐं क़िलनि खे एतिरो त ख़ूबसूरत ऐं ॾेखाव ॾींदड़ बणाइनि था जो दुनिया जा सियाह क़दीम आसारनि ॾांहुं चकमकाई छिक रखंदे माॻनि ॾांहुं छिकिजी अचनि था ऐं सियाहत मां जझो नाणो कमाइनि था। पर असां वटि हाल ऐं हशर माॻनि जो बदतर ई न थी वियो आहे, पर से आसार मिटजण ऐं मेसारजण तरफ़ वधी रहिया आहिनि। तंहिं करे घुर्ज उन ॻाल्हि जी आहे त क़दीम आसारनि जी वारसी कंदे सिंध जे असासे ऐं क़दीम रवायतुनि खे महफ़ूज़ बणायो वञे।